अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। कंडियारो पुलिस पारां ॾोहारीन ऐं जुआरीन खिलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वियूं आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफ़री जी ख़बर मूजिबि SHO कंडियारो अली अकबर खोखर पुलिस नफ़री साण करे शहर जे शाही बाज़ार, चमन बाज़ार, सराफा बाज़ार, अस्पताल रोड, बाबन शाह चौक समेत लिंक रोड ऐं होटलनि ते कार्रवाइयूं करे केतिरनि ई शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो। उन मौक़े ते SHO अली अकबर खोखर सिंध ऑनलाइन टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त SSP नौशर फिरोज़ जे हुकुम ते मंशियात फ़रोशनि ॾोहारीन ऐं जुआरीन खिलाफ़ कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। कंहिं बि ॾोहारी या मंशियात फ़रोश खे बख़्श न कयो वेंदो। होॾां SHO जे अहिड़ियुनि कार्रवाइयुनि बाबति शहरीन सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जो चवणु आहे त SHO अली अकबर खोखर बहितरीन ऑफिसर आहे जंहिं शहर में अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणायो आहे। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।